वेलकम टू द सेपीन अकेडमी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवांखे सेपीन सिंधी अकेडमी तरफ़ां भली कार। असांजो अॼोको टॉपिक आहे पॉल्यूशन यानी गिलाज़त, गंदगी ऐं उन जा क़िस्म। हिते असां उन जा टे अहम क़िस्म बयानु कंदासीं। पहिरियों क़िस्म आहे एयर पॉल्यूशन यानी हवा जी गंदगी। ॿियो क़िस्म आहे वाटर पॉल्यूशन यानी पाणीअ जी गंदगी। टियों क़िस्म आहे लैंड पॉल्यूशन यानी धरती या मिटीअ जी गंदगी। हाणे असां पढ़ंदासीं हवा जी गदिलाइण जा ज़रिया यानी उहे कहिड़ा ज़रिया आहिनि जेके असांजी हवा खे ख़राबु या गदिलो बणाए छॾनि था। उन में पहिरियों क़िस्म आहे ट्रांसपोर्ट या ट्रैफ़िक। असीं जेके बि गाॾियूं हलायूं पिया, जेके पेट्रोल, डीज़ल या ॿियनि ॿारणनि ते हलनि पियूं, उहे सभु धुओं कढनि पियूं। फैक्ट्रियुनि, कारखाननि ऐं मिलुनि मां तमामु घणो धुओं निकिरे पियो। उन धुएं में ज़हरीलूं गैसूं मौजूदु हूंदियूं आहिनि जेके हवा खे गदिलो कनि थियूं। कारखाननि, फैक्ट्रियुनि ऐं घरनि मां निकिरंदड़ गंद किचिरे खे जॾहिं बाहि ॾियूं था त उन्हनि मंझां जेको धुओं निकिरे थो उन में बि ज़हरीलूं गैसूं थियनि थियूं। उहे कहिड़ियूं गैसूं आहिनि? कार्बन डाइऑक्साइड जेका धुएं मां निकिरे थी। उन खां सवाइ कार्बन मोनोऑक्साइड, इहा बि इन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्म जे धुअनि मां निकिरे थी। ऐं उन खां सवाइ आहे सल्फर डाइऑक्साइड गैस, इहा बि इन धुएं में मौजूदु हूंदी आहे। नाइट्रोजन मोनोऑक्साइड, नाइट्रोजन डाइऑक्साइड। हवा जी गदिलाइण जे करे थींदड़ बीमारियूं, इंसाननि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं थियनि थियूं, उहे हेठि बयानु कयूं था। हवा जी ख़राबु थियण जे करे नमूनिया थिए थी। नमूनिया साह वारी बीमारी आहे जेका फिफड़नि में लॻंदी आहे। उन खां सवाइ ॿी बीमारी अस्थमा, जंहिंखे असां सिंधीअ में दम या मूंझ चवंदा आहियूं, हीअ बि हवा जी गदिलाइण जे करे थिए थी। हाणे असां पाणीअ जी गदिलाइण ऐं पाणीअ जी गदिलाइण जा ज़रिया पढ़ंदासीं त कहिड़ा ज़रिया आहिनि जेके असांजे पाणीअ खे ख़राबु करनि था। घरनि मां ख़राबु निकिरंदड़ पाणी जॾहिं इहो दरियाहनि या वाहनि में छॾियो वञे थो, फैक्ट्रियुनि जो ज़ायो मटीरियल, फज़ूल मादा, उन्हनि में तमामु घणो केमिकल हूंदो आहे। जॾहिं उहो पाणीअ में छॾियो वञे थो त उहो पाणीअ खे गदिलो बणाए छॾे थो ऐं ज़हरीलो बणाए छॾे थो। गदिले पाणीअ जे करे इंसाननि में टाइफाइड यानी वॾो बुख़ारु थींदो आहे। इन में तमामु घणो बुख़ारु अची वेंदो आहे ऐं आंड्रनि में या मादे में सूरु पवंदो आहे। लैंड पॉल्यूशन यानी धरतीअ जी गिलाज़त। धरतीअ जी गदिलाइण धरतीअ जी तबाही हूंदी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केमिकल, गंद किचिरो धरतीअ खे तबाह कनि था। उहे ज़रिया जेके धरतीअ खे तबाह करनि था कहिड़ा आहिनि? घरनि जो ज़ायो मटीरियल, गंद किचिरो, फज़ूलियात जेका धरतीअ ते उछलाई वञे थी। कारखाननि ऐं मिलुनि मां निकिरंदड़ केमिकल धरतीअ ते उछलायो वञे थो। फ़सुलनि खे जेका मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी पेस्टिसाइड दवाऊं ॾियनि था, धरतीअ खे ख़राबु कनि थियूं। ॿेलनि जी तबाही यानी जेकॾहिं असां ॿेलनि जी वढ कुट कयूं था, ॿेला वढे छॾियूं था त उहा बि धरतीअ खे तबाह करे थी। गदिलाइण जा असर। गदिलाइण जेका धरतीअ जी आहे उहा जानदारनि ऐं ॿूटनि खे नुक़सानु ॾिए थी जेके धरतीअ ते रहनि था। जानदारनि जी रहाइशगाह मुतासिर थिए थी ऐं जानवर, पखी वग़ैरह मुतासिर थियनि था ऐं उहे मरी वञनि था। पाणियाठ जी अणाठ थिए थी, खुटी पवे थो त पोइ पाणी वारा जानदार ऐं धरतीअ वारा जानदार बि मुतासिर थियनि था। गंद किचिरे मां तमामु घणी बदबू निकिरे थी जेका सॼे माहौल खे बदबूदार बणाए छॾे थी। गंद किचिरे मां जीत ऐं ॿिया जरासीम गंद किचिरो ऐं बीमारियूं खणी करे माहौल सॼे में पखेड़े छॾनि था, जंहिंजे करे इंसाननि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं पखेड़जनि थियूं। पॉल्यूशन खां कीअं बचाव करे सघिजे थो, उन जे लाइ असां हिते यादि करण जो आसान तरीक़ो
3 R's यानी 3 R कहिड़ियूं आहिनि? रिड्यूस यानी घटायो, रीयूज़ यानी शयुनि खे ॿीहर इस्तेमालु कयो, शयूं ज़ायो न कजनि, उन्हनि खे बार बार इस्तेमालु कजे। थैंक यू फॉर वॉचिंग अवर चैनल द सेपियन सिंधी अकेडमी। महिरबानी करे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।